अस्सलाम वालेकुम सभिनी दोस्तनि अज़ीज़नि खे पिरनि प्यारनि खे सिक भरो सलाम हुजे। जीअं त अॼु असां आया आहियूं सरताज लोलिया साईं ताजमम शाह अमरोटीअ जेको अंग्रेज़नि सां टकर खाधो ऐं उहा मस्जिद अॼु बि विच बिराज ते मौजूदु आहे। उन मस्जिद जी ज़ियारत करणु आया आहियूं। हे अवां दोस्तनि खे बि ॾेखारे रहिया आहियूं। हिन जी ज़ियारत कयो, ॾिसो। हाँ ये मस्जिद शरीफ आहे, ये बिराज आहे, विच बिराज में आहे। ॾिसी सघो था सभिनी दोस्तनि खे। साईं जन जो सिलसिलो कादरिया आहे, कादरिया राशिदिया अमरोटी आहे। साईं जन साईं हाफ़िज़ मोहम्मद सदीक़ भरचुंडीअ जा मुरीद हुया। साईं जन जी बैत उते थियल हुई। साईं कादरी सिलसिले जा हुया। तव्हां दोस्त ज़ियारत करे सघो था, ॾिसी सघो था।